सीनियर सिटीज़न एसोसिएशन जे अॻवान डॉक्टर रफ़ीक कुरैशी जे फ़र्ज़नि जी दावती वलीमा जो शानदार काज। रिपोर्ट मंजूर कालरो। सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद जे सगरम मेंबर ऐं हैदराबाद जिमखाना जी सीनियर मेंबर मोहब्बती शख्सियत मशहूर फिज़िशियन डॉक्टर रफ़ीक कुरैशी जे प्यारे फ़र्ज़नि जी शानदार दावती वलीमा 11 जनवरी ते एम्पायर बैंक्वेट में थी। हिन आलिशान काज में सजणनि अज़ीज़नि दोस्तनि साथियुनि ऐं क्लब जे मेंबरनि सीनियर सिटीज़न एसोसिएशन जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि वॾी तादाद में शिरकत फरमाई। डॉक्टर साहिब के मुबारकूं पेश कयूं, तोहफ़ा ॾिना ऐं अचरकूं लुंगियूं उठायूं। हुननि महिमाननि में डॉक्टर हादी बख्श अतोई, डॉक्टर लाला जाफ़र ख़ान, डॉक्टर ज़ुल्फ़िकार यूसुफ़ थाणी, अब्दुल मालिक यूसुफ़ाणी, दरिया ख़ान बलोच, शायर आशिक़ हालाई, नज़ाकत फ़ाज़लाणी, बशीर ख़ान जतोई, इंजीनियर इकबाल मेमण, इंजीनियर नथुराम महेश्वरी, सैयद ताहिर अली शाह, मंजूर हुसैन कालरो, चन्नेसर, मीर आफ्ताब सिद्दीकी, मेजर उमर फारूक, डॉक्टर निसार मेमण ऐं ॿिया भाइर शरीक थी वलीमे जी ख़ुशियुनि में वाधारो कयो। ॿिए तरफ़ औरतुनि जे पासे बि ख़ुशियूं रहियूं। महिमाननि जे मान में राति जी मानी मां ख़ूब आलीशान इंतज़ाम कयल हुया।